नादरीन नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ भेरिया सिटी भरसां ॻोठ उस्मान सोलंकी में प्यार जे परणे जे पलांद में अगवा बाद बाज़ियाब करायल ॿिनि भेनरनि पारां तहफ़ुज़ जो मुतालबो। उन सिलसिले में बाज़ियाब करायल ॿिनि भेनरनि सनम सोलंकी ऐं शाइला सोलंकी पंहिंजी अमड़ ऐं घर भातियुनि सां गॾु ॻोठ जे बासरनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे चयो त 15 ॾींहं अॻु असांजे भाउ जानी सोलंकी सिदरा सोलंकीअ सां कराची जी अदालत में प्यार जो परणो कयो हो। उन तां मच्छर जी ॻोठ जे बासरनि मुख़्तियार सोलंकी, गुल हसन, फरीद, आसिफ सोलंकी, काइम सोलंकी ऐं ॿियनि असांखे पलांद में अगवा करे खणी विया, जिते असां मथां तशदुद कयो वियो। असांखे पुलिस बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो, जॾहिं त हाणे वरी बासर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असांजे घरनि मथां हमला कराए रहिया आहिनि। असां ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हाणे भाउ प्यार जो परणो कयो आहे, घणो ॾोह कयो अथईं, असां ॿिन्ही खे चकर अगवा करे विया आहिनि। उन खां पोइ पुलिस असांखे छॾायो आहे। वरी हींअर मुख़्तियार ऐं फरीद, गुल हसन, आसू, काइम हथियार खणी असांखे ॻोल्हींदा था वतनि। असां दर दर ते लिकंदा था वञूं, असांखे अगवा करे विया हुआ। असां उन खां पोइ लिकंदा था वञूं, कमरनि में बंदि लॻा पिया आहियूं। असांजे भाउ प्यार जो परणो कयो, असांखे अञा ख़तरो, असांखे इंसाफ़ खपे। इंसाफ खपे, असांखे इंसाफ खपे। प्यार जो परणो कयो आहे, उन ॿिन्ही में असां ॿिन्ही भेनरुनि खे अगवा करे विया आहिनि। वरी उतां असांखे पुलिस छॾायो आहे। हींअर वरी असांखे फरीद, गुल हसन ऐं मुख़्तियार, आसू, काइम असांखे धमकियूं था ॾियनि। असां लिकंदा था वठूं, कमरनि में बंदि पिया आहियूं, असांखे रुॻे मारण जी धमकियूं था ॾियनि। असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे।